ज़हर ज़िंदगी ड्रामे जी तव्हांखे नेक्स्ट एपिसोड जी दोस्तों कहाणी ॿुधाईंदा हलूं त छा नेक्स्ट एपिसोड में ओठो मारियो वेंदो या ओठो पकड़ियो वेंदो या ओठो इन घर मां भॼण में कामयाब थी वेंदो। छा हाकिम ख़ान ॻोठ ते हमिलो करे ओठे जी मदद कंदो छाजे करे त ओठे ॻोठ ते फायरिंग थींदी त ओठे खे भॼण जो मौक़ो मिली वेंदो। छा थींदो ओठो छा हैबत खे गोली हणी ऐं जावेद खे हणी करे मारे निकिरी वेंदो हुतां उन्हनि सां कहिड़ो हशर कंदो ऐं रॿनि जो छा थींदो। छा इहो मरियम जो खून ओठे जे घाटे में पवंदो। सॼी कहाणी तव्हांखे ॿुधाईंदासीं इन नंढड़े वीडियो में। पहिरियां दोस्तों इन खे पूरो ॾिसो, तव्हांखे सॼी कहाणी आराम सां सम्झ में अची वेंदी ऐं थी सघे त शायदि को सो वीडियो यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा ऐं फेसबुक पेज खे बि फॉलो लाइक शेयर ज़रूरु कंदा। तव्हां कहाणी ॿुधाईंदा हलो नेक्स्ट एपिसोड ज़हर ज़िंदगी ड्रामे जी जेका सुभाणे ईंदी। दोस्तों पहिरीं ॻाल्हि थी ओठो क़ैद आहे, ओठ जे ॿाहिरियां हैबत ऐं जावेद पहरो ॾेई रहिया आहिनि ऐं ॿिया ॻोठ वारा ॻोठ खे पहरो ॾेई रहिया आहिनि। लेकिन हाणे ओठो कोशिशि कंदो त घर मां निकिरा राति जो, छाजे करे अंदरि लाश बि पियो आहे ऐं ओठे खे ख़बर आहे इहो मुंहिंजे हाणे घाटे में आहे त ओठो भॼी बि वञे। हर को चवंदो इहो लाश जेको आहे ओठे मारे माई के तो निकिरी वियो आहे। हाणे ओठे खे सिर जी खई आहे, ओठो हाणे परेशान आहे। लेकिन हाणे जीअं सुबुह थींदी साझरी टाइम हाकिम ख़ान जा माण्हू ॻोठ जे मथां अची फायरिंग कंदा ऐं सभु माण्हू ओॾे जेको आहे मसरूफ़ थी वेंदा। हिते ओठे खे निकिरण जो ॻोठ मां वॾो में वॾो इन घर मां निकिरण जो फ़ाइदो मिली वेंदो, मौक़ो मिली वेंदो। हितां ओठो निकिरण जी कोशिशि कंदो, जेको ओठे जे साम्हूं आयो त उहो ज़रूरु ज़ख़्मी थींदो। बाक़ी ओठो पंहिंजी पूरी कोशिशि कंदो, बहरहाल ॻोठ वारनि जो ख़्यालु मटिजी वेंदो। उहो ॿाहिरीं फायरिंग ॾे जेका बि आहिनि, बाक़ी हल्का फुल्का त उहे फायरिंग ओठे जे साम्हूं ईंदा न आहिनि। ऐं हाकिम ख़ान खे त ख़बर न आहे ओठो को क़ैद आहे, लेकिन हाकिम ख़ान जीअं फायरिंग कंदो इन शइ जो ओठे खे वॾो फ़ाइदो पवंदो। बहरहाल ओठो त बची वेंदो, हिन हमले खां बची वेंदो। बाक़ी इहो खून मरियम वारो ओठे जे घाटे में आहे। हर को चवंदो त इहो ओठो भॼी वियो पर लेकिन माई पराई मारे वियो। अहमद बि सच सम्झी वेंदो त इहे कमु ओठे कयो आहे, ओठो मुंहिंजी न्याणी खे हिते क़ैद कयूं वेठो। मतिलबु सॼो कुझु हाणे ओठे जा बि जेका अन पेरनि में ज़ंजीर लॻी वेंदा, यानी ओठे जे मथां सभु इल्ज़ाम। ओठो भॼण में कामयाबु थींदो लेकिन इल्ज़ाम इन जे कढ हूंदा कुल। बाक़ी हाणे हाकिम ख़ान फायरिंग कंदो, लेकिन हाकिम ख़ान जी बि पूरी तयारी आहे नेक्स्ट एपिसोड में। ऐं रॿनि पंहिंजो ॿार लाइ छॾियो, मरियम जो जेको खून हुयो उतां फ़िलहाल त हटाए छॾियईं, लेकिन कालू खे त ख़बर आहे न दोस्तों। ख़ुदा हाफ़िज़।